नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जरवार में ख़बर ॾींदा हलूं त जरवार जे ॾेरकी जे सहाफ़ी अज़ीम सहरियाणी जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ जरवार में भिटाई प्रेस क्लब जरवार जे सहाफ़ियुनि जो एहतजाज मुज़ाहिरो। ॾेरकी पुलिस ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई है। एहतजाज कंदड़ सहाफ़ियुनि मीरज़ादो बोज़दार, मंज़ूर मशहूरी, तारिक गबोल, सिंगार गबोल, फ़खरुद्दीन बोज़दार, मुजाहिद अली गबोर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॾेरकी पुलिस जे SHO सदोरो लाशारी सीनियर सहाफ़ी आज़म शहरियाणी खे गिरफ़्तार करे उन मथां तशद्दुद करे सच जो आवाज़ खे दबाइण जी कोशिश कई है, जेका बर्दाश्त खां ॿाहिरि है। सच खे केर बि दबाए नथो सघे। सहाफ़त आज़ाद है, आज़ाद रहंदी। आख़िर में हिननि SSP घोटकी उमर तुफ़ैल खां मुतालबो कयो त जल्द खां जल्द SHO ॾेरकी खे हटाए इन खिलाफ़ सख्त कानूनी कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरा वसी कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।